जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां कुझु सिंधी कथाऊं, सिंधी भॼन, दादीअ जा घरेलू नुस्खा। छा तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि राज्य स्तरीय सिंधी युवक युवती परिचय सम्मेलन 8 सितंबर ते जयपुर में थियण वारो आहे। भारतीय सिंधु सभा राजस्थान न्यास जे आगामी 8 सितंबर 2024 ते राज्य स्तरीय सिंधी युवक युवती परिचय सम्मेलन जेको कि गीता भवन जयपुर में आयोजित थियण वारो आहे। सम्मेलन जी तयारियूं जोर शोर सां प्रदेशाध्यक्ष मोहनलाल वाधवाणी जी अध्यक्षता में बैठक आयोजित करे अलॻि अलॻि शहरनि में अलॻि अलॻि कमेटियूं ठाहे उन्हनि जे गठन ते चर्चा कई वई आहे। संतनि जे मार्गदर्शन में हिन जो आयोजन थींदो। महामंडलेश्वर हंसराम उदासीन, हरि शेवा उदासीन, सनातन आश्रम ऐं भीलवाड़ा ऐं प्रेम प्रकाश आश्रम श्री अमरापुर स्थान जा महामंडलाध्यक्ष स्वामी भगत प्रकाश जी महाराज जे संत महात्माउनि जे मार्गदर्शन में आशीर्वाद सां उन प्रोग्राम जो आयोजन कयो वेंदो। हिन युवक युवती सम्मेलन में अलॻि अलॻि वर्गनि में पंजीयन ऐं परिचय करायो वेंदो, जंहिंमें कि जीअं उच्च शिक्षा, तकनीकी शिक्षा, प्रशासनिक अधिकारी आहे या को व्यवसायी आहे या को मध्यम आय वर्ग आहे, तलाकशुदा आहे, विधवा या विधुर या इन सभिनि जो अलॻि अलॻि वर्गनि में पंजीयन कयो वेंदो। पंजीयन खां पोइ हिकु रंगीन स्मारिका जो प्रकाशन कयो वेंदो। हिनमें युवकनि जो पंजीयन शुल्क त 500 रुपया ऐं युवतियुनि जो शुल्क आहे 200 रुपया तय कयो आहे। बैठक में तय कयो वेंदो कि 14 अगस्त सिंधी स्मृति दिवस ते प्राप्त आवेदन जो अध्ययन करे ऐं उन स्मारिका जो जेकी प्रकाशन कयो वञे। सम्मेलन में उपस्थित थियण वारा प्रतिभागियुनि खे 1 सितंबर ताईं पंहिंजी सहमति ॾियणी पवंदी। हिन वीडियो खे ठाहिण जो मुंहिंजो मक़सदु इहो ई आहे कि वधीक खां वधीक संख्याउनि में असांजा सिंधी युवक ऐं युवतियूं हिन सम्मेलन में जुड़ी सघनि। त हिन सम्मेलन में सिंधी भाउर भेनरूं कीअं प्रतिभागी ठही सघनि उहो मां तव्हां सां गॾु शेयर थी कयां। इहो मां हिकु परफॉर्मर तव्हांखे ॾेखारां पई। हिन जी जेकी नियम शर्तूं आहिनि उहे तव्हां स्क्रीनशॉट खणी करे पढ़ी था सघो, छोकी एतिरो मां तव्हां सां गॾु लंबो वीडियो ठाहे करे इन्हनि खे पढ़ी करे तव्हांखे ॿुधायां उहो सही न आहे। त तव्हां हिन में हिकु मोबाइल नंबर, व्हाट्सअप नंबर बि ॾिनल आहे, उनखे ॾिसी करे उन ते कॉन्टेक्ट करे था सघो। ऐं मां तव्हां सां गॾु हिन जो फॉर्म बि शेयर पई कयां। हिन फॉर्म ते एड्रेस ॾिनल आहे जयपुर जी, उन ते इहो फॉर्म भरे करे तव्हांखे मोकिलिणो आहे ऐं हिन सां गॾु तव्हांखे पैसा बि जमा कराइणा आहिनि। उहो सभु तव्हां हिननि सां कॉन्टेक्ट करे पुछी था सघो। हिन वीडियो खे पंहिंजे सिंधी रिश्तेदारनि में, सिंधी भाउरनि भेनरुनि में शेयर कजो। जंहिंजा बि ॿार वॾा आहिनि उन्हनि सां गॾु शेयर कजो, जंहिंसां कि सभिनि जो भलो थिए, सभिनि जे भले में असांजो। वरी मिलंदासीं हिकिड़े नए वीडियो सां। तेसिताईं जय झूलेलाल।